मौजूद आहियूं मियाणी फॉरेस्ट में, जेका 17 फरवरी 1843 ईस्वी में जंग लगी। जंग जे अंग्रेज़नि ऐं बलोचनि के विच में जेके जंग लगी उन जे बारे में अचो तो तव्हांजे माण्हुनि खां पुछूं था तो उन्हनि जो छा चवणु आहे। उन ज़माने में 1843 में ॿुधल ॻाल्हि आहे त हुन जी जंग लगी हुई जो मीर ने अंग्रेज़नि जी, त पोइ हिते हिकिड़ो जेल जो वाटर हो, ॿियो हुते छा कयो जो घोड़नि लाइ गाहु बि पोखियो हो। उहो गाहु काफ़ी टाइम हलियो, जो असां हिन ज़माने में बि ॾिठो हो, थोरनि ॾींहंनि में उहो गाहु ख़तमु थियो। उन खां पोइ जेके अंग्रेज़ मरी विया उहो हुननि खूह खोटे उन में दफ़न कया। उन खां पोइ जेके अंग्रेज़ बचा उन्हनि वरी हीअं मथे ओसारी पत्थर जी ॾियारे मथे खणी जेका आहे चोटी पिया ॾिसो एसि ताईं उन्हनि लाश पूरा कया। उन खां पोइ हिननि थुल्हा हिकिड़ा सरिया चौधारी चौकुंडी हुन जी ॾिनी। उनजो दरवाज़ो बि ठहियलु हो, उहो 10 फुटनि ते वरी हिकिड़ो चौंक ठहियलु हो, उन ते हिकिड़ा पत्थर ठहियल आहे, उहे बि अंग्रेज़ जे मुल्क जा, या मथां गोला रखियल आहे, कारे कलर जो वरी उनखे कलर बि ॾिनल हो। उन खां पोइ इहो वक़्तु गुज़रियो, पोइ माण्हुनि में अची वक़्तु घणे खां पोइ उहो सरिया माण्हू पटे खणी विया। हिकिड़ो कंहिं कढियो, जॻहि ठही वई, वरी ॿियो कंहिं कढियो, जॻहि ठही वई, वरी कढंदे कढंदे पोइ दरवाज़ा बि ख़तमु थी विया, उहे सरिया बि सभु ख़तमु थी विया हलिया। हाणे इहो जेको आहे सो को बि हिन जो कोन्हे को ही न को वाही, बाक़ी ईअं हाणे जीअं ज़ाहिर में ॾिसी भई इहा ई आहे। बाक़ी अंग्रेज़नि जो हाणे अंग्रेज़ी में लिखियल आहिनि, जेके वॾा वॾा हुननि जा हुआ मेजर या कर्नल जनरल, हुननि जा नाला बि लिखियल आहिनि, पर असीं पढ़ियल कोन आहियूं। जेके माण्हू अचनि था उहे पढ़नि बि था, ॾिसनि बि था, ॻाल्हि थिए थी। असांखे एतिरी ख़बर आहे या ॿुधल ॻाल्हि आहे। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त हुननि जो खज़ानो आहे, हेठि जेके हथियार बि दफ़न थियल आहिनि, उन जे बारे में तव्हांखे का इल्मु आहे? न, पथर इहो असांखे हथियार जे बारे में कुझु बि ख़बर कान्हे। खूह खोटायो हुओ, उन खूह में लाश विधा हुओ। मीरनि जो जेको मुक़ाम सो हिन पासे आहे, उते मस्जिद बि ठहियलु आहे। पोइ मीर त पंहिंजा माण्हू जेके शहीद थिया खणंदा विया। अंग्रेज़नि जो खूह खोटाए ॿुधल ॻाल्हि, हाल उन 1843 में असीं त कोन हाली, उन वक़्त जी ॿुधल ॻाल्हि इहा आहे त पोइ उन्हनि खूह खोटाए बाक़ी जेके लाश बचा उनजी ओसारी पत्थर आणे उहो त ॾिए। पोइ हिते कुझु कमु करायो हो गवर्नमेंट, रंग बंग जो थोरो, उन खां पोइ थियो। पर सरिया जेके आहे माण्हू पटे खणी विया हुआ, लोह जा सरिया ॿांह जे लाइ थुल्हा हुआ, उहे पटे हिकिड़ो न निकितो। पोइ उनखे जॻहि मिली, पोइ ॻोठाणा माण्हू खणी विया, ऐं दरवाज़ो उन ई नमूने जो ठहियलु हो, सरियनि जो लोह जो, उहो बि ईअं ठहियलु हो। 10 फुटनि ते उनजी चौकी ठहियलु हुई, उते वरी मथां ईअं हिकिड़ी तगारी नमूने ते ठाहे उते वरी पत्थर रखियल आहे गोला, इहे असां पाण ठाहे। इहो तव्हांखे ख़बर आहे त हिन जंग में होश मोहम्मद शीदी बि हिसो वरितो आहे? न, होश मोहम्मद शीदी परियां आहे, उहा हिकिड़ी कुबी ॿी आहे, नारेजन जी करे छॾींदासीं, उहा ॿी आहे जंग। हा, हुनजो जेको आहे होश मोहम्मद शीदी, उहा कुबी ॿोॾ या ॿी आहे। उहा लड़ाई हिते थी, होश मोहम्मद हो या कोन हो हाणे रब थो ॼाणे। बाक़ी होश मोहम्मद वारी जंग हुन पासे था ॿुधाइनि साबी आहे, उहा हिन खां नंढी आहे। मीरनि जा केतिरा माण्हू तक़रीबन हिते मरी विया हुआ, एतिरो कुझु न का ख़बर कान्हे, अलाए केतिरा मरी विया, केॾा खणी विया, किथे पूरी भई मुक़ाम आहे हेॾा मीरनि जी। अंग्रेज़ छा छा हुयो हथियारनि में? घोड़ा हुआ, तोपखाना हुआ? घोड़ा हुआ, जो घोड़नि जो गाहु बि हिते पोखियो हुओ। पोइ जो सॼो ॿेलो सरकारी ज़मीन हुई, में गाहु पोखियल हो, उहो गाहु ख़तमु। हाणे छा जॾहिं मक्कादर में बनियूं वयूं न, पोइ राजा बाजा हली त हुनजो ॿिजु छॾंदो आयो, असांजो माल बि खाईंदो हो। हाणे 1843 वारो हाणे बि असांजो माल खाईंदो हो। पर बनियूं जॾहिं मक्कादे में वयूं, पोइ मक्कादर राजा हाणे ऐं जेको आहे उन गाहु खे जो बुनियादु ख़तमु कयो। हाणे उहो गाहु जो अंग्रेज़नि वारो आहे हाणे कोन्हे, बाक़ी जेल वारो वाटर आहे, अञा तई जो मशहूरु वाटर आहे। कहिड़े वाटर आहे? जेल वारो वाटर, हिते जेलो ठहियलु हो अंग्रेज़नि जो। हिन में माण्हू जेको हुननि जा ॿधाऊं पिए न, जेके मल खां बचावे ॿधऊं पिए, पोइ जेल बि हो, जेल वारो वाटर इन करे छॾींदा। ऐं मीरनि पंहिंजा हथियार बि फिटी कया अंग्रेज़नि? न यार, इहा ख़बर असांखे कान्हे, इहा असांखे का ख़बर। अंग्रेज़नि ऐं मीरनि जे विच में जेका जंग थी, उनजो सबूत हिते आहे, उनजे बारे में तव्हांखे छा इल्मु आहे? असां 1843 में जंग थी, मियाणी जी जंग जंहिंजो नालो चयो वेंदो। तंहिंजे करे अंग्रेज़नि जेको आहे हिते रखियो, हिन में माण्हू रखिया। ऐं मीरनि जेको आहे मस्जिद बि आहे, हिते मुक़ाम बि रखियलु आहे, उन में रहनि था माण्हू। तव्हांखे केतिरो इल्मु आहे त हिते जंग जे दौरान छा थियो, कुझु हथियार हुया कुझु? हा सही, हिन में जेको आहे त मीर होश मोहम्मद शीदी जो वॾो किरदारु हो, ऐं मीर जान मोहम्मद जो जेको जर्नल हो, उन्हनि जो मुक़ाबिलो कयो। पोइ हलंदे हलंदे जंग हलंदे हलंदे नेठि शहीद थी विया, पर मुक़ाबिलो कयूं। अंग्रेज़ ताक़त वारो ॾखिण एशिया सॼे ते हमिलो करे आयो, हिन लाइ कोई मसइलो कोन, हिकिड़ी रियासत हुनखे कंट्रोल करे हलियो।
अंग्रेज़नि जा हथियार वग़ैरह छा हुए तव्हांखे? हाँ, अंग्रेज़ वटि हथियार जदीद हो, हिन ख़्याल सां हिननि वटि एतिरो बारूद बि कोन हुयो, जंहिंजे करे पोइ पथरियूं वग़ैरह विझी होश मोहम्मद शीदी ऐं जनरल जान मोहम्मद कम खे हलायो। हुन मीर नसीर टालपुर जो जेको तोपखाने वारा हुयो हुन सां गद्दारी कई आहे तॾहिं हुनखे शिकस्त मिली। मीर सोबदार साईं जेको हुन जो हो माइटो भाउ हुयो, उन वाक़ई इहो कमु कयो। बहरहाल पोइ उनखे पोइ वरी जेका पग ॿधायूं सा तारीख़ लिखे पई त नोड़ी पग ॿधाई अंग्रेज़नि हुनखे। अंग्रेज़ किथे दफ़न थियल आहिनि? अंग्रेज़ साईं हिते आहे या कुबी ठहियल आहे हिते बिल्कुलु दफ़न थियल आहिनि, ईअं ॿुधाइनि पिया। नाला बि लिखियल आहिनि, मुस्लमान बि उन्हनि में आहिनि, तव्हां ॾिठो हूंदो पाण त हुन में मुस्लमान जर्नल बि आहिनि अंग्रेज़नि सां गॾु। ऐं कुबी जी चोटी ताईं हिननि जा लाश आहिनि, बिल्कुलु ईअं चवनि था, ऐं लिखियल बि आहिनि, तव्हां ॾिठा हूंदा। हा, त हुन में असां इहो ॿुधो आहे त मीरनि ऐं अंग्रेज़नि जी इन जॻह ते इनखे चवंदा आहिनि म्याणी जी जंग। इहो जेको सो काठरी बेलो हूंदो, हिते जंग जेका मीरनि जी थी, हिते फुलेली जो हिकिड़ो पुराणी फुले जेका हितां वहंदी, ऐं मीरनि जा जेके फ़ौजूं हुयूं उहो उन फुले जे तह में वेही वियूं, लिकी वेही रहियूं। जीअं अंग्रेज़ आया त मीरनि जूं जेके हुयूं सो बंदूकूं हुयूं, जंहिंमें जेके हुन में बारूद विझी धमाको कंदा त उहो जेको सो पर कंदी, त जंहिंमें छेरा हूंदा त उन में 5-7 माण्हू अंग्रेज़ मरी पवंदा हुआ। पोइ अंग्रेज़ वॾो हुन में नुक़सानु थियो। पोइ अंग्रेज़नि हिकमत अमली इहा तइ कई त हाणे छो न इन्हनि माण्हुनि खे ॿाहिरि कढिजे। हुन मथां बीह करे वरी भॻा त हिननि जी फ़ौजनि चयो त हाणे शायदि अगरि भॻाइनि त यकदमि जेका असां सिंधी माण्हू भॻाइनि, भला भाड़िया भॻेनि त जीअं असांजा माण्हू जेके मीर जा निकिता जीअं मैदान ते अची थिया, त पोइ हुन वटि जदीद हथियार हुआ जंहिंसां हुनखे शहीद करे छॾियूं, मारे छॾियूं। या जेको उन खां पोइ जेको सो केतिरा ई जेको सो मीर जा माण्हू उन में शहीद थिया। ऐं उन खां पोइ जेको सो उन में जेको सो अंग्रेज़ जो बि इलाही नुक़सानु थियो ऐं मीर जो बि नुक़सानु थियो। उन खां पोइ अंग्रेज़ मीरनि जेको सो पंहिंजा माण्हू जेके से वरी वापसि वरी किले ॾे वापसि कया, जीअं उते वरी पंहिंजे हिफ़ाज़त में वेठा। पोइ आहिस्ते आहिस्ते जेको जंग हलंदी रही। उन में इहो ॿुधो आहे त कुझु जेके माण्हू असांजा लोकल हुआ उहो अंग्रेज़ जो साथ ॾिनो, ऐं चवंदा कोन त मीरनि खे घर मां लॻी, त मीरनि खे घर मां इन करे लॻी जो हिते माण्हुनि जो साथ ॾिनो, उन करे जेको ॿाहिरियों माण्हू कामयाबु थियो। उन असांखे त पूरी तरह ख़बर कान्हे का, पर इहो जेको सो नेट वग़ैरह ते या हींअर जेको अचे पियो त चांडियनि जा जेके सरदार हो, पोइ किथां जो चांडियो हो, छा हो, कीअं, बहरहाल ख़ुदा खे ख़बर, उन जी असांखे ख़बर न आहे त को चांडीअ जो सरदार हो या छा हो। त पर ॿुधाइनि था त हिते लोकल माण्हू, पोइ लोकल माण्हू चांडिया बि थी सघनि था, ॿियूं ज़ातियूं थी सघनि थियूं, सम्झो त। हा, उन टाइम में हिननि जो जेको हो सो इहो पंहिंजो हूंदो नवाब वली मोहम्मद ख़ान लगारी, हिन जो सरदार हूंदो, कमांडर हूंदो जेको सो मीरनि जो। पोइ बाक़ी हाणे ॿिया असांखे हुनजी ख़बर न आहे, मां गद्दारनि में चांडिया हुआ या मीर हुआ या लगारी हुआ, उनजी का ख़बर न आहे, असांखे न आहे ख़बर। के चवंदा त हिननि अंग्रेज़नि जा हथियार हिन में दफ़न कनि, किन जो चवण था हुननि जा लाश आहिनि, किननि जो चवण आहे त हुननि जो खज़ानो बि हिते दफ़न थियल आहे चबूतरे में। छा न घणो करे हिते जेके अंग्रेज़ जा माण्हू जेके मारिजी विया न, त लाज़मी त मीरनि जो जेको आहे कब्रिस्तान पासे में आहे, जीअं शहीदनि जी मस्जिद बि चवंदा आहिनि उते। त मीरनि उहो जेके माण्हू हुन जा शहीद थिया त हुन पासे में शहीदनि जे कब्रिस्तान में जेको दफ़न कयूं, ऐं मीर उते ईंदा बि रहंदा हुआ। अंग्रेज़नि छा कयो जो त हाणे घणे तादाद में माण्हू मरी विया त हुननि जो मजमूई तरह हिते ई हिकिड़ो पंहिंजो सिस्टम ठाहे उते ई माण्हू उन में दफ़न कया माण्हू यका इज्तमाही क़बर जेका करे। उन खां पोइ जेको करे उन खां पोइ चबूतरो जेको आहे जेके देवरी चवंदा आहिनि, या देवरी जेका आहे सा उन अंग्रेज़नि पंहिंजे उन्हनि माण्हुनि जे लाइ उते ठहिराई निशानी तौरु, जंहिंमें केतिरा जनरल बि आहिनि, मेजर आहिनि या जेके बि आहिनि, उनजा नाला हिते लिखिया पिया आहिनि। त उहे जेके हिते दफ़न थियल आहिनि। मीरनि खे जेको तोपखाने वारो तोपची हो उन गद्दारी कई आहे, जेको उन्हनि जे हवाले सां मीरनि खे शिकस्त मिली। न त मीरनि जे तोप जी मूंखे ख़बर न आहे, पर मीरनि जे तोपचिन जेको सो बाक़ाइदे अंग्रेज़नि जा माण्हू मारिया आहिनि, सम्झो न। हुन जा माण्हू मारिया आहिनि त जॾहिं तॾहिं उहे माण्हू मुआ आहिनि, जेके गद्दारी कंदा त उहे माण्हू किथां मरंदा, सम्झो न। बाक़ी थी सघे थो त मीरनि खे घर मां लॻी आहे त उहा इहे ई ॻाल्हियूं थी सघनि थियूं। बलोचनि जे विच में जंग लॻी, उनजे बारे में
ही जंग जेका हुई सर चार्ल्स नेपियर ऐं बलोच हुकुमरान मीर नसीर खान टालपुर जे विच में जंग लॻी ऐं ही जंग अंग्रेज़नि सिंध खे फतह हासिल करण जे लाइ लॻाई हुई ऐं हिन जंग में बलोच टालपुरनि 22,000 जो लश्कर जमा कयो, जंहिंमें बलोचनि वटि 12 तोपूं हुयूं। पर अंग्रेज़ सरकार जीअं त जदीद टेक्नोलॉजी सां हुई, उन्हनि वटि 2800 सिपाही ऐं 12 तोपूं हुयूं, पर उन्हनि जी जेका आहे सा हितां जे चांडिया सरदारनि हिमायत कई अंग्रेज़नि जी, जंहिंजे करे लश्कर जेको आहे सो हिते आयो ऐं हिते जेका जंग लॻी उन में मीर नसीर खान टालपुर ॾिठो त असांजा माण्हू घणा शहीद पिया थियनि, त हू जेको आहे सो पंहिंजो 1100 लश्कर वठी वञी पके किले में जेको आहे सो वेठो ऐं इहा जंग हलंदी रही। शहीद होश मोहम्मद शीदी जेको उहो हिन जंग में शहीद थियो, उन आख़िरी दम ताईं नारो हयो मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, ऐं उहो हिन जंग में शहीद थी वियो। पोइ मीर नसीर खान टालपुर पंहिंजो जेको आहे सो फ़ौजूं जेको आहे सरेंडर कयूं ऐं अंग्रेज़ सरकार जेका आहे सा 24 मार्च ताईं हिन सॼी सिंध ते जेका आहे क़ाबिज़ थी वई ऐं उन खां पोइ अंग्रेज़ सरकार जो राज असांजे मथां मुसलत थियो, जेको अंग्रेज़नि जे ख़तमु थी वञण खां पोइ बि अॼु ॾींहं ताईं असां ते उहो साॻियो मुसलत जेको निज़ाम आहे उहो जारी आहे। पोइ कॾहिं पंजाब कॾहिं जेको आहे सो ॿिया, पर असां ते हमेशह सिंध ते उहे माण्हू हावी रहिया आहिनि। जी नाज़रीन, तव्हां हितां जे मक़ामी माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त 17 फरवरी ते त जंग स्टार्ट थी, 18 फरवरी ते उहा जंग ख़तमु थी। जंग में मीर नसीर टालपुर खे शिकस्त मिली। उन जंग जे दौरान मीर नसीर पुर पंहिंजा हथियार जेके हुआ उन अंग्रेज़ जे साम्हूं उन फिटिया कया आहिनि। उहो हीअ जंग जेका म्याणी वारी जंग आहे उहो अंग्रेज़ फतह करे विया। उन खां पोइ मुंहिंजे पोयां जॻह तव्हां चबूतरो ॾिसी रहिया आहियो। हिन चबूतरे जे हेठां अंग्रेज़ जा जेके जनरल मरी विया उहे हिन जे हेठां दफ़न थियल आहिनि। किन माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त उन्हनि जा हथियार हिते दफ़न थियल आहिनि। किन माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त उन्हनि जो जेको ख़ज़ानो हो उहो हिते हिननि दफ़न करे विया आहिनि। 1943 ईस्वी खां पोइ अंग्रेज़ हितां छॾे विया आहिनि, पर उन्हनि जो कानून अञा ताईं असां वटि नाफ़िज़ आहे। उन कानून में कुझु तरमीम कई वई आहे, पर अञा ताईं उहो कानून असां वटि अंग्रेज़नि जो हिते असां वटि नाफ़िज़ थियल आहे। कैमरामैन ताबिश उमरानी सां गॾु महबूब जमाली, मियाणी फॉरेस्ट, सोच टीवी, हैदराबाद। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.